अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अव्हांखे छूं था भलीकार ऐं जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं PTI जो जेको 24 तारीख़ ते एहतजाज रिथियल आहे गादी वारे शहर ॾांहुं। हिकिड़े पासे त ॿुधाए पियूं उन एहतजाज जूं तयारियूं थियनि पियूं ऐं ज़ाहिर आहे ख़ैबर पख्तूनख्वा में उन्हनि जी सूबाई हुकूमत आहे ऐं समूरा वसीला उतां जा ई इस्तेमालु थियनि था। उतां खां ई माण्हू वठी करे जेके अॻु में उन्हनि जो मार्च वग़ैरह थिया आहिनि त उतां रवाना थींदा आहिनि। सो हिकिड़े पासे त हू एहतजाज जूं तयारियूं कनि पिया उन सूबे में, ॿिए पासे जेकॾहिं ॾिसूं पिया त उते जेका दहशतगर्दी जी लहर आहे उहा हूअं त डिघे अरसे खां आहे, पर गुज़िरियल कुझु अरसे खां उते उन सूबे में दहशतगर्दी जे वाक़ियुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। पाण जेकॾहिं गुज़िरियल ॾींहं जो ज़िक्र कयूं त बनू में जेको आहे चेक पोस्ट ते दहशतगर्दनि तरफ़ां हमिलो कयो वियो जंहिंमें 12 जवान शहीद थिया ऐं ॿुधायो वियो जेको बयानु जारी थियो ISPR जे तरफ़ां त 6 दहशतगर्द बि उन कार्रवाई जे नतीजे में मारिजी विया। ऐं अॼु बि अफ़सोसनाक ख़बर आई आहे ख़ैबर पख्तूनख्वा मां त उन जो जेको कुरम एजेंसी वारो इलाइक़ो आहे उते मुसाफ़िर गाॾियुनि ते दहशतगर्दनि तरफ़ां फायरिंग कई वई आहे जेके जेको आहे पारा चनार खां पेशावर तरफ़ वञी रहियूं हुयूं। ऐं हींअर ताईं जेके इतला आहिनि त 38 जे लॻभॻि जेके माण्हू आहिनि दहशतगर्द कार्रवाई जे नतीजे में पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि। सो हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त हिकिड़े पासे उन सूबे में दहशतगर्दी जी इहा सूरत हाल आहे जो उते न सिक्योरिटी फोर्सिस जा जवान महफ़ूज़ आहिनि, पोइ सिक्योरिटी फोर्सिस पाक फ़ौज जा हुजनि, रेंजर्स जा हुजनि, पुलिस जा एहलकार हुजनि, हिकिड़े पासे उहे महफ़ूज़ न आहिनि, ॿिए पासे आम जेके शहरी आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। ऐं उन सूबे जो वज़ीर आला जेकॾहिं पंहिंजनि माण्हुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण या अमन अमान जे हवाले सां के क़दम खणणु, हालांकि ॾिठो वञे त इहा वफ़ाक़ी सूबाई हुकूमत ॿिन्ही जी ज़िम्मेवारी आहे, पर सूबाई हुकूमत जी वधीक थिए थी, ज़ाहिर उन्हनि जी सूबे में हुकूमत आहे। सो उन्हनि जी पहिरीं तरजीह छा पंहिंजे माण्हुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु ऐं उन लाइ क़दम खणणु हुजणु खपे, या उन्हनि जी तरजीह हुजणु खपे त हू पंहिंजनि माण्हुनि खे दहशतगर्दनि जे रहम करम ते छॾे उतां जेके आहिनि से काफ़िला वठी गादी वारे शहर खे फ़तह करण लाइ रवाना थियनि। अॼु प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो बयानु जारी कयो आहे जंहिंमें हिकु भेरो ॿीहर उन्हनि जेको आहे सिंधु दरिया मंझां कैनाल कढण वारो जेको मनसूबो आहे उनखे मुकमल तौर ते रद्द कंदे वफ़ाक़ी हुकूमत खे ख़बरदार कयो आहे त ताक़त जे ज़रिए जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा मनसूबा मुसलत कया विया त उन जा ख़राबु नतीजा निकिरंदा, उन सां मुल्क में अदम इस्तेहकाम जेको आहे उन जी सूरत हाल पैदा थींदी, उन जा के बहितर नतीजा न निकिरंदा। ऐं अव्हांजे इल्म में हूंदो त उन सिलसिले में पीपल्स पार्टी पंहिंजी हिकिड़ी कमेटी बि जोड़ी आहे पार्टी लेवल ते जेका वफ़ाक़ सां ॻाल्हियूं कंदी। सो उन्हनि मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इब्राहिम कुंवर साहब ऐं माजिद मक़सूद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॿिन्ही दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी साईं। इब्राहिम साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कयूं था। कीअं था ॾिसो ख़ैबर पख्तूनख्वा, हूअं त ॾिठो वञे ओवरऑल मुल्क जी का सूरत हाल एतिरी ख़ासि बहितर कोन्हे अमन अमान जे हवाले सां, पर ख़ासि तौर ते असांजा 2 सूबा बलोचिस्तान हुजे या ख़ैबर पख्तूनख्वा, उते मुसलसल दहशतगर्दी जूं कार्रवायूं थियनि पियूं। ख़ैबर पख्तूनख्वा त डिघे अरसे खां हिकिड़े वार वारी कंडीशन में आहे। ताज़ो बनू जो वाक़ियो, अॼु जेको ई कुरम एजेंसी जो वाक़ियो थियो आहे। सो इन्हनि वाक़ियुनि खे पहिरीं तव्हां कीअं था ॾिसो, ऐं ॿिए पासे पाण अचूं था हिकिड़े पासे इहे दहशतगर्दी जा वाक़िया थियनि पिया ऐं ॿिए पासे 3 ॾींहंनि खां पोइ PTI जी एहतजाज जी कॉल ॾिनल आहे 24 तारीख़ ते उन्हनि खे निकिरणो आहे गादी वारे शहर ॾांहुं। सो सूबाई हुकूमत जे लाइ केॾो वॾो चैलेंज था ॾिसो इहो? महिरबानी नसीर साहब, दहशतगर्दी जंहिं सूरत में हुजे उहा नाक़ाबिल क़बूल आहे ऐं उनखे बर्दाश्त नथो करे सघिजे। ऐं दहशतगर्दी जंहिं सूबे में थिए उन सूबे जी पहिरीं अवलीन ज़िम्मेवारी आहे उन्हनि दहशतगर्दी खे कंट्रोल करणु ऐं दहशतगर्दनि जो उनखे मंतक़ी अंजाम ताईं उन्हनि खे कानून जे कटड़े ताईं पहुचाइणु। KPK में दहशतगर्दी जा कई वाक़िया आहिनि ऐं मुसलसल इहे थियनि पिया। ऐं जॾहिं तालिबान जो उर्ज ज़वाल रहियो आहे दहशतगर्दी जा वाक़िया उन सां जुड़ियल आहिनि। ही जेके वाक़िया जेके पारा चनार में अॼु जेके फायरिंग थी आहे ऐं 39 माण्हू जेके हिते शहीद थिया आहिनि, इहे बुनियादी तौर ते उहो दहशतगर्द टोलो आहे जेको फ़िरक़ेवारियत फसाद चाहे थो ऐं उहो ई दहशतगर्द तसलसल आहे जंहिंजो ॿिज जनरल ज़ियाउल पखेड़ हिते जेको छटियो हो, उहो फ़तुल वॾो तयारु थी हिते तयारु थियो आहे। असांजा कुझु सियासी लीडर जेके आहिनि उनजो ॿारण थिया आहिनि उन में। ऐं ही जेके दहशतगर्दी कनि पिया, इहे दहशतगर्द ख़ुदि जेके आहिनि उहो सेटल कराया रहा इन सूबे में KPK में, छाकाणि जो मनसूबो जेको हो उहो 10-15 सालनि जो मनसूबो हो ऐं हीउ हिकिड़ो जुज़ हो उनजो। इन शइ खे ॿी ॻाल्हि जेका अहम आहे उहा इहा आहे त उन सूबे जो जेको वज़ीर आला आहे उहो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे। उन जो को बि असां बयानु न आहे ॿुधो त इन दहशतगर्दी खे चिथियो कीअं वेंदो, इहे दहशतगर्द केरु आहिनि
इन्हनि जो कला कमा जेको जी उर्दू में जेको चयो वेंदो आहे उन्हनि जो कीअं थींदो आहे असां नाहे ॿुधो। हुननि जो हा, हुननि जा जेके थियनि उहे सियासी बयान ॿुधाइनि, खान को छुड़ा लेंगे, फलाणे करेंगे, जी सरहदुनि ते इस्लामाबादी उन ते वेंदासीं, एहतजाज कंदासीं, फाइनल कॉल ॾींदासीं, सियासी बयान आहिनि। हीउ जेको जेको रोज़ रतो छाण पई थिए उन ते कंहिं बि क़िस्म जो रद अमल न आहे। हाणे उनखे अभी कंहिंजो रिएक्शन था चओ या जेको पीटीआई सां जेको कुझु थिए पियो उन जो रिएक्शन आहे। जेकॾहिं चीफ मिनिस्टर उन ते नथो ॻाल्हाए त सम्झो त उहो दहशतगर्दनि सां मिलियलु आहे, तालिबान सां मिलियलु आहे। ॻाल्हि मतिलबु इहा सम्झ में नथी अचे। प्राइम जेको बुनियादी जेको आहे उहो ज़िम्मेवारी केपीके गवर्नमेंट जी आहे। उन सॼी सूरताल खे सम्झे। ही को अॼु पहिरियों वाक़ियो थोरी थियो आहे, जी मुसलसल हिकिड़ा वाक़िया थियनि पिया। इन क़िस्म हिकिड़ा त थियनि था फोर्सिस ते हमला, उनखे फोर्सिस पाण ॾिसे थी, ऑपरेशन काउंटर ऑपरेशन, पोइ सर्विलेंस ऑपरेशन उहो अलॻि करे थी। ही जेके बसुनि मां लाहे सिविलियन नोयत जा वाक़िया थियनि थी हिते, ही सॼी जेका असां उहा केपीके जी जेका इंतिज़ामिया मशीनरी आहे, हुकूमती मशीनरी आहे, उहा किथे आहे? केपीके जो वज़ीर आला किथे आहे? जवाबदार त उनखे थियणु घुरिजे न। उन हवाले सां सफ़ा सुख चैन लॻो पियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन सां ॿियो कुझु न, इन सां इहो तासुर पैदा थिए थो त हुननि खे इन्हनि समूरनि शयुनि सां को सरोकार न आहे। हुननि बुशरा बीबी खे जेल मां ॿाहिरि ॾिसणु चाहियो ते उन्हनि ॾिठो ऐं पोइ वरी वधीक उन नतीजा भोॻिया। ऐं हाणे उन जी ॿी तरजीह इमरान ख़ान खे जेल मां ॾिसणु आहे। सही ॾिसूं इन सूरताल ते कहिड़ी आहे। बहरहाल ही दहशतगर्दी जेका आहे ऐं दहशतगर्द, इहे ॿई कंहिंखे बि कंहिं बि सूरत में क़बूल न हुजणु घुरिजनि। बिल्कुलु। ऐं उनजी जेतिरी मज़म्मत कजे सा घटि आहे। सो माजिद साहब ॻाल्हि उहा ई आहे त सूबाई हुकूमत जी छा था ॾिसो त अवलीन तरजीह छा हुजणु खपे। ओवरऑल वफ़ाक़ी हुकूमत जी चऊं, पर सूबे में जंहिंजी हुकूमत आहे त पंहिंजनि माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुजे, या जेका उन्हनि जी पॉलिटिकल एजेंडा चऊं, मार्च चऊं, हुजे पारा चनार ऐं इन्हनि इलाइक़नि में मुसलसल पाण ॾिसूं पिया त फ़िरक़ेवारीअ जे नाले ते जेके बि वाक़िया थियनि पिया उहे घटिजनि कोन पिया। ईअं गाॾियुनि ते फायरिंग करणु, माण्हुनि खे लाहे क़तलु करणु, केतिरनि ॾींहंनि ताईं, कुझु ॾींहं पहिरियां ताईं बि जेकॾहिं महीनो ॾेढ अॻु ताईं ॾिसूं त वाक़िया थिया, केतिरा माण्हू शहीद थिया, पर को उनजो खड़तेल नथो निकिरे। ऐं हीअ ताज़ा वाक़िया कीअं था ॾिसो? महिरबानी नसीर साईं, मां पीटीआई खे एॾी का अहमियत कोन थो ॾियां। हीउ तमामु वॾो वाक़ियो आहे ऐं सभ खां पहिरीं त आउं उन्हनि शहीदनि सां, उनजे वारसनि सां ताज़ियत थो कयां। हीउ पारा चनार में जेको सेक्टरनि जहिड़े क़िस्म जी वायलेंस आहे, इहा स्टेट जी ज़िम्मेवारी आहे। ऐं इहे सरहद सां जेके लॻोलॻि जेके उन्हनि जा जेके एजेंसीज़ जेके पुराणियूं हुयूं, पाटा हुयूं, उते मेनली जेका आहे सा उहा असांजी जेका फ़ौज आहे जेका असांजे सरहद ते आहे, उहा उन जी मेनली जेका आहे सा हिफ़ाज़त कंदी आहे। ऐं उहे ई जेके आहिनि से माण्हू ॿाहिरां अचनि था ऐं उहे ई हमला कनि था। जेका ज़िम्मेदारी इनफैक्ट हक़ीक़त में जेका आहे सा उहा फेडरल गवर्नमेंट जी आहे, यकीनन सूबाई हुकूमत जी आहे। पर इहो जेको पारा चनार जो जेको किस्सो आहे इहो ॾाढो पुराणो आहे। उते अहिड़े तशी वारा आहिनि, उन्हनि पंहिंजे पारा चनार खे प्रोटेक्ट कयो आहे, पर हाणे हू जॾहिं ॿाहिरि था निकिरनि त उन्हनि जे गाॾियुनि ते हू फायरिंग था कनि ऐं उन्हनि खे मारनि था ऐं शहीद था कनि। तो इहो तमामु पुराणो वाक़ियो, पुराणो जेको आहे सो इशू आहे जेको खुरम एजेंसी में ऐं पारा चनार में शिया ऐं सुनी जो जेको मुंहिंजो दोस्त सही चयो, इहे जावलत जो ॿिज पोखियल आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे से उन्हनि माण्हुनि जो क़त्ल आम कयो वेंदो आहे। उनजी स्टेट खे बि एॾी का ख़ासि परवाह कोन हूंदी आहे। हाणे चऊं था असां ॻंढापुर जी हुकूमत ते त ॾिसो, ताज़ो जेको बनू में वाक़ियो थियो फोर्सिस चेक पोस्ट ते, उहे अहिड़े क़िस्म जा वाक़िया मुसलसल थियनि पिया। अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि से मुसलसल थी रहिया आहिनि, मुसलसल थी रहिया आहिनि। ऐं हे जेके मुसलसल थी रहिया आहिनि उनजो हिकिड़ो सबबु आउं सम्झां थो जेका पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे मुल्क में, उहो बि आहे। उन में तव्हां भले हिकिड़े ई इमरान ख़ान खे उनजो सबबु सम्झो, पर आउं सम्झां थो मजमूई तरह सां ॾिसूं त मुल्क में जेका पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे उहो ई उनजो सबबु आहे। तंहिंजे करे का पॉलिसी नथी जुड़े, केपीके जी हुकूमत सां जेके आहिनि से ॻाल्हियूं नथो थियनि, या उन्हनि जी हुकूमत जेका आहे सा फंक्शनरी उहा सही कमु कान पई करे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे ही मुल्क जे लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। सभ खां पहिरीं अलर्ट मूंखे हिकिड़े इंडियन चैनल जो आयो त 38 माण्हू जेके आहिनि उहे अजल जो शिकार थिया आहिनि ऐं सिविलियन। तो मुंहिंजो ख़्यालु आहे त ही इंतिहाई ख़तरनाक आहे। ॿी उर्दू में चवंदा आहिनि त होश खे नाख़ून लो। हुकूमत जो जेको आहे उनजो फ़र्ज़ु आहे त जेके सिविलियन आहिनि
जेके सिविलियन खे जेको टारगेट कयो पियो थो वञे ऐं असां सम्झूं था त इहे माण्हू जेके आहिनि से KPK मां कोन था अचनि, इहे ॿाहिरां था अचनि, इहे जेके आहिनि से तालिबान आहिनि। यकीनन उहे पाकिस्तानी तालिबान हूंदा, उहा पाकिस्तान जी जेका ख़ारजा पॉलिसी आहे उन ते तमामु वॾा सवाल आहिनि। पहिरीं असां वटि जेके हूंदा हुआ उहे हक़ानी वारा हूंदा हुआ, उहे वञी जेके अफ़गानिस्तान ते हमला कंदा हुआ त असां चवंदा हुआसीं हीअ असांजा एसिड आहिनि। हाणे वरी जेके आहिनि उते जेके तालिबान हलिया विया आहिनि, हाणे हू अफ़गान हुकूमत चए थी त जेके आहिनि से हीअ असांजा अलाई आहिनि, हिननि असांखे सपोर्ट कयो आहे। सो हीअ ॾाढी ॻणिती वारी सूरत हाल आहे। सो सभ खां पहिरीं त आऊं फीडरल हुकूमत ऐं पूरे पाकिस्तान जे जेके फंक्शनरीज़ आहिनि ऐं जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उनखे रिक्वेस्ट कंदुसि ऐं अपील कंदुसि त सभ खां पहिरीं मुल्क में अमन पीस जी ऐं उनजे करे जेकॾहिं का पॉलिटिकल सेटलमेंट थिए त उहा करणु घुरिजे। ऐं हीअ वक़्त जी तक़ाज़ा असांखे इहा ई थी ॿुधाए त मुल्क में पीस हुजे, अमन हुजे, पॉलिटिकल स्टेबिलिटी हुजे, असांखे उन तरफ़ वञणु घुरिजे, अदरवाइज़ मुल्क खे वॾो नुक़सानु थी सघे। सही। त इब्राहिम साहब, हाणे जेकॾहिं अचूं ही जेका ओवरऑल सूरत हाल आहे इन कंडीशन में त ज़ाहिर आहे हाणे सूबाई हुकूमत लाइ बि इम्तिहान वारी कंडीशन पैदा थी वई, ओवरऑल का अमन वञ सूरत हाल बहितर कोन हुई, पर अहिड़े माहौल में अव्हांखे लॻे थो त गंडापुर साहिबु पंहिंजनि माण्हुनि खे ईअं ई छॾे करे ऐं गादी वारे शहर खे फतह करण लाइ हिकु भेरो ॿीहर जेको आहे सो काफ़िले जी क़यादत कंदे रवाना थींदा? छा माण्हू उन्हनि खां सवाल न कंदा त सूबे में छा पियो थिए, अमन मान खां वठी गवर्नेंस ताईं जा मामला जेके आहिनि उहे मां केतिरा बहितर कया आहिनि जो हाणे मां कैपिटल खे फतह करण लाइ रवाना पिया थियो? गंडापुर जेको उहो थोरो पुरज़ो आहे न, पुछण त तव्हांखे उन खां घुरिजनि जंहिंजी हुकूमत में असां काबुल जी सरीना होटल में चांहि जो कोप ॾेखारे उन्हनि माण्हुनि खे हिते जेको सो उहो अची बरसायो हो ऐं उहा असांजी फॉरेन पॉलिसी जो हिसो हो। सही। पुछण त जनरल फैज़ खां घुरिजे, पुछण त बाजवा खां घुरिजे ऐं पोइ इमरान ख़ान खां घुरिजे ही जेके दहशतगर्दी जा वाक़िया हिन समूरी हिन अरसे में थिया आहिनि, यानी साल ही हुकूमत ऐं उन खां पोइ जेके 2.5 साल खां अॻु वारी जेका असां यानी 2018 खां वठी जेका 2.5 साल इमरान ख़ान जा हुआ उन में इहे सभु सेटल कया हुआ तालिबान। उन्हनि खे ई पुछणु घुरिजे ऐं उन्हनि खे अहिड़ियूं ई सज़ाऊं ॾियणु घुरिजनि जेके कंहिं दहशतगर्द खे ॾियणु घुरिजनि, छाकाणि जो हुननि हिकिड़ी बग़ैर कंहिं विजन जे हिकिड़ी घटिया तरीन लोकल सतह जे हिकिड़े विज़डम तहत विजन तहत उन्हनि दहशतगर्दनि खे अची हिते विहारियो, असीं हिननि खे सेटल कंदासीं ऐं हिननि खे असीं सुधारींदासीं। हिते हू हिकिड़ा जंगजू आहिनि, हू हिरियल ई हुननि जो खाज ई क़ौम में रत रहियो आहे। अवां माना इहा क्लेम कीअं था करे सघो त असीं हिननि खे हिते सेटल कंदासीं? अमी पहिरीं पंहिंजनि माण्हुनि सां उन्हनि जा त मसइला हल करियो, बुनियादी मसइला उन्हनि जा हल करियो। त इहा जेका ख़ारजा उन्हनि जेको कुझु कयो आहे वॾे में वॾो ॾोह कयो आहे, उन्हनि ते जंगी जुर्मनि जे हवाले सां जेके सन उहे केस मणणु घुरिजनि, छाकाणि जो ॿाहिरियों अची तव्हां हिते सेटल करे थो, उहो हिते जे शहरी जो खून करे थो, उन ते उहो त जंगी मुजरिम आहे, उन ते इन ई नोयत जा केस हलणु घुरिजनि। त आउं जॾहिं चवां थो दहशतगर्दी ऐं दहशतगर्द लाइ कंहिं बि क़िस्म जी माफ़ी न आहे त पोइ उन में जेको बि शामिल हुजे उनजो सहूलियतकार छो न शामिल हुजे, उन सां साॻे नमूने ट्रीट करणु घुरिजे। ठीकु आहे, मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थिए पियो, पाण ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। जेके ॿिया मामला आहिनि ख़ासि तौर ते जेको एहतिजाज जो सॾु आहे इन विच में अहिड़ी ख़बरूं इहे बि हलनि पियूं त हुकूमत ऐं PTI जे विच में ॻाल्हियुनि जा ॿ दौर थिया आहिनि। तोड़े जो मौसम निकिरी अॼु उन्हनि ख़बरुनि जी तरदीद कई आहे, संदन चवणु आहे त को डेडलॉक कोन्हे, जॾहिं ॻाल्हियूं शुरू ई न थियूं त डेडलॉक कहिड़ो हूंदो। जॾहिं त ख़बरूं इहे बि हलनि पियूं PTI जे ज़रिए जे हवाले सां ताज़ो ख़बरूं अचनि पियूं त उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे चयो वियो आहे त जेकॾहिं उहे एहतिजाज जो सॾु वापसि वठनि त उन्हनि जे लाइ काफ़ी कुझु बहितर थी सघे थो। सो अहिड़ियुनि ख़बरुनि में केतिरी सदाकत आहे ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी जो जेको बयानु आहे कैनाल कढण जे हवाले सां, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहियासीं ओवरऑल मुल्क में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे या ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा में ऐं इन विच में वरी एहतिजाज जो जेके ख़बरूं आहिनि ऐं एहतिजाज दौरान वरी ॻाल्हियुनि जूं ख़बरूं हुकूमत ऐं PTI जे विच में उन्हनि ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। बाज साहिबु, हाणे अव्हांखे छा थो लॻे जेके हालतूं आहिनि जॾहिं हिननि एहतिजाज जो सॾु ॾिनो पाण तॾहिं ई ॻाल्हायोसीं त 10 ॾींहंनि जे शॉर्ट नोटिस ते छा इहो एहतिजाज थी सघंदो या न, ऐं हिन वक़्तु हिन एहतिजाज जी ज़रूरत छो आहे?
अॼु ॾिसूं था बाक़ी वञी 3 ॾींहं बचा आहिनि असूलनि ऐं जेके हालतूं आहिनि उहे पाण सभिनी जे साम्हूं आहिनि समूरे मुल्क जूं, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा जूं। सो इहो एहतिजाज थींदे अव्हांखे नज़र अचे थो या इन विच में इहा ख़बर असांखे ॿुधण जे लाइ मिलंदी, ॾिसण जे लाइ मिलंदी त एहतिजाज जो सॾु वापसि वरितो वियो आहे? असीं साईं अॼोकी नाइट इम्पोर्टेंट आहे ऐं ॾिसो ॿिन्हिनि धुरियुनि खां अहिड़े क़िस्म जो एक्सचेंज या ख़बरूं आयूं आहिनि त भई कंहिं लेवल ते टॉक्स थियनि पिया। ज़ाहिर आहे उन जे इम्प्रेशन खे जेको वज़ीर दिफ़ा आहे उन थोरो एक्सपेल करण जी कोशिशि कई आहे, पर ज़रिया ॿुधाइनि था त इन्हनि जी जेके आहिनि से ॻाल्हियूं जेके आहिनि से उहे हलियूं आहिनि ऐं उहे किथे न किथे कंहिं न कंहिं ड्राफ्ट ते जेको आहे लफ़्ज़नि जी ऐं पंहिंजो पाण में जेका हिकिड़ी आहे त जेका फेस सेविंग आहे उहा न पई थी सघे ऐं उन में इख़्तिलाफ़ आहिनि ऐं ख़ासि करे जेको इमरान ख़ान जी जेका आज़ादी आहे उन ते बि कुझु इख़्तिलाफ़ अचनि पिया त उनखे अञा स्टे करणो पवंदो आहे जॾहिं कोर्ट उनजो फ़ैसिलो ॾियनि सोकार। तो अहिड़े क़िस्म जा मामला उन्हनि जे विच में आया आहिनि। सो डेडलॉक आहे, तो ख़बर न आहे अॼु जी नाइट में जे डेडलॉक ख़तमु थो थी वञे त थी सघे थो। हिननि माण्हुनि लाइ जेके मसइला आहिनि उहे मेनली अनाउंस जा मसइला आहिनि। बाक़ी त मां कल्ह बि इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं इमरान ख़ान सां ॻाल्हियूं कामयाबु थियूं त पोइ हीउ 9 मई बि विसरी वेंदो, पोइ थी सघे थो हीउ 6वीं तरमीम बि जेका आहे सा उहा रिवू करे। मसइलो हिते ॿियो आहे, मसइलो हिते अनाम जो मसइलो आहे ऐं हिक ॿिए सां गॾु हलण जे लाइ जेका हिकिड़ी गारंटी खपे त हली सघंदासीं, हिक ॿिए खे प्रोटेक्ट कंदासीं या कोन कंदासीं, हिकु पेज जो वारो मसइलो आहे। हिकु पेज ते अचण जे लाइ कोशिशूं ॿिन्ही तरफ़ां जारी आहे सारी त न वरी को असां पंहिंजी शहबाज़ शरीफ़ वारनि जी या सिविलियन हुकूमत जेको रोल ॾिसूं था, शहबाज़ शरीफ़ वारा उहे त परेशान आहिनि किथे इमरान ख़ान दुबारा न अचे। उहे त वीचारा ईअं ई जेके आहिनि से पिया वीचारा कॾहिं सोचींदा आहिनि त इमरान ख़ान अची वेंदो, कॾहिं सोचींदा आहिनि अलाए असां रहंदासीं अलाए कोन रहंदासीं, त हू त ॻाल्हियुनि लाइ परेशान थींदा आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे कि हीअ जेका हालात आहे प्रोवाइडेड कंडीशन आहे उन में हुकूमत खे बि घुरिजे त कुझु न कुझु जेके आहिनि से रिलैक्सेशन कनि, जेके माण्हू, जेके मायूं, जेके औरतूं, जेके कैंसर जा मरीज़, उन्हनि खे रिलीज़ करे थोरो को मैसेज वञे। पर जेकॾहिं ईअं नथा कनि त मुंहिंजो ख़्यालु आहे हीउ एहतिजाज त कंदा, छो जो हींअर जेकॾहिं हिननि एहतिजाज न कयो त पोइ शायदि डैमेज वॾो थिए जंहिंजो कंट्रोल न करे सघंदा। अॼु मूंखे हिकिड़े के PTI जे कंहिं जेको डिस्ट्रिक्ट जो सदर मिलियो, उन ई मूंखे ॿुधायो असां बि के 5 लख माण्हू हितां खणी था वञूं। ख़बर न आहे उहे पुॼंदा या न पुॼंदा, पर असां जेको आहे सो सिंध मां नहीं, डिस्ट्रिक्ट जो लीडर थो चए 5 लख माण्हू। जी 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 असांखे इहो चयो वियो, मूंखे ख़बर न आहे उहे पुॼंदा या न पुॼंदा, पर हींअर ताईं जेकी इंफॉर्मेशन आहे, जेके कोशिशूं आहिनि उन्हनि जूं, मां नथो सम्झां त उहे को पुॼी सघंदा। सिंध वारे हितां हिननि खे कोन वञणु ॾींदा, छो त सूरत हाल अहिड़ी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि मूंखे इहो बि ख़ुदिको आहे, जीअं अॼु तव्हां ॾिठो ऐं असां ॾिठो, हीअ जेके माण्हुनि सिविलियन खे मारण जो मतिलबु इहो आहे त तव्हां स्टेट खे कमज़ोर कयो। स्टेट जॾहिं टुटलेस थी वञे, कमज़ोर थी वञे त पोइ हमला करणु तमामु सवला हूंदा आहिनि। त मूंखे त डपु इहो आहे त अलाह करे हीअ जेको जेकॾहिं कोई प्रोटेस्ट सिटिंग जेकॾहिं कुझु थिए थी उन में अमन हुजे, जेकॾहिं को नुक़सानु थिए थो, को डैमेज थिए थो, इहो मुल्क लाइ ॾाढो इरिपेरेबल नुक़सानु हूंदो, जेका स्टेट खे बि ॾाढी परेशानी पोइ बाद में थी पवंदी। त इहो स्टेट जे लाइ बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं हिननि जेके स्टेट ऐं जेका असांजी सिविलियन हुकूमत आहे, उहे ॿई हिकिड़ी जॻह ते वेंदा ऐं जेको आहे सो कुझु न कुझु टॉक्स जेके आहिनि से उन्हनि में का न का मीनिंगफुल रिज़ल्ट निकिरंदी। जे न निकिरंदी त वरी बि मां चवंदो आहियां इहो स्टेट जे लाइ इंतिहाई ख़तरनाक। ठीकु आहे इब्राहिम साहब, इहो छो थींदो आहे असां वटि, ख़ासि तौर ते 152 ॾींहंनि वारो धरणो ॾिसूं था, उनजो इख़्तिताम या ख़ात्मो बि तॾहिं थिए थो जॾहिं मासूम ॿारनि जो रतु वहे थो APS में, या हाणे बि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हीउ जेके कुझु थिए पियो, माना इंतिहाई अफ़सोसनाक आहे ईअं माण्हुनि खे टारगेट करणु, अहलकारनि खे टारगेट करणु ऐं पोइ इहो जवाज़ पैदा करणु त भई हाणे जीअं त हालतूं अहिड़ियूं आहिनि इन जे करे मार्च नथो थी सघे या छा। हिकिड़ो त इन ते अव्हांजो कमेंट चाहींदासीं, ॿियो छा वाक़ई अव्हांखे लॻे थो 3 ॾींहं बाक़ी बचा आहिनि, हिननि कंडीशन में एहतिजाज जेको काल सॾु ॾिनल आहे उहो एहतिजाज थींदे अव्हांखे नज़र अचे पियो? ॾिसो, 2 अलॻि अलॻि सवाल कया थो। पहिरें सवाल जो मुख़्तसिर जवाबु इहो आहे, पहिरें सवाल जो मुख़्तसिर जवाबु इहो आहे त हू जेको जेल में वेठो आहे उनखे खून खपे, रत खपे, उनखे लाशनि जूं चाड़ियूं खपनि, ॾाकणूं खपनि, अहिड़ा कुल्हा खपनि जंहिंजा कंध लथल हुजनि त मूंखे जेल मां कढी जेको त मूंखे वज़ीर आज़म हाउस ताईं पहुचणो आहे। अहिड़ी जंहिंजी बि चाहत हूंदी आहे उनजे पोयां को हिटलर निमाम माण्हू को हूंदो आहे, को फाशिस्ट हूंदो आहे,
अहिड़ी चाहत, अहिड़ी सोच फाशिस्ट ज़हनियत जी अक्कास आहे, इहो ज़हन में रखो। पहिरीं ॻाल्हि, पहिरीं जो जवाबु। ॿी जो जवाबु इहो, जेके ख़बरूं हेसि ताईं इहे हलनि पियूं त 2 मुलाक़ातूं थियूं आहिनि। जेकॾहिं असीं पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हिकु फ़र्ज़ु करे वठूं, जेकॾहिं असीं हुनखे तस्लीम करियूं तो इमरान ख़ान जे कौल ऐं फ़अल जेको सो आहे उन जे बिल्कुलु मुतज़ाद आहिनि, छाकाणि जो हुन पहिरें ॾींहं खां वठी इहो ऐलान कयो हू इस्टेब्लिशमेंट खां सवा कंहिंसां ॻाल्हाईंदो ई कोन। ऐं ही ख़बरूं इहे आहिनि त हुकूमती लेवल ते ॻाल्हियूं पियूं थियनि, ऐं 2 मुलाक़ातूं हुकूमती सतह ते थियूं आहिनि, जंहिंजी ख़बर रुॻो वज़ीर आज़म पाकिस्तान खे आहे, ऐं ॿी जिन मुलाक़ात कई आहे ऐं टी इस्टेब्लिशमेंट कई आहे उनखे। उन जे करे इमरान ख़ान खे उहो समूरो बयानु पंहिंजो वापसि वठणु घुरिजे ऐं शहबाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म क़बूल करणु घुरिजे ऐलान। ॿी जेका इन सां सलाड़ियल ॻाल्हि इहा आहे त आर्मी चीफ साहब जेको हो उहो मुंहिंजे ख़्याल में कल कराची में हो, उन जी स्पीच अवां ॿुधी हूंदी। उन स्पीच में जेके मुआशी हुन जेके कामयाबियूं घणायूं आहिनि स्टॉक एक्सचेंज हुजे या जेका हुन उमेदूं ॾेखारियूं आहिनि, उन में हिकिड़ो जुमिलो आहे, उन जुमिले मां अव्हांखे सम्झी वञणु घुरिजे त ही जेके ही हंबोशूं पिया हणनि, ऐं आउं ॿुधायां थो थियणु छा पियो वञे। ऐं जेको मुंहिंजो पंहिंजो मतिलबु आहे, ऐं को मूं वटि इंफॉर्मेशन बि कोन्हे ऐं को मुंहिंजो सोर्स बि कोन्हे, न ई में कंहिं चिड़िया वारे खे ॿुधो बि आहे। त आर्मी चीफ चयो आहे त आउं गुज़िरियल साल हिते आयो, तव्हांखे मूं चयो त ही सुधारा करणा आहिनि। अॼु असीं माशाल्लाह उन सतह ते पहुची चुका आहियूं जो असीं कंहिं सुधरियल मुआशरे ॾांहुं पंहिंजो पाण खे वेंदे महसूस पिया करियूं। पर जिन हिन खे बिगाड़ियो आहे, छा उहे मंतकी अंजाम ते न पहुचणु घुरिजनि? छा उहे कानून जे मतिलबु हुनजो जेको कक्स आहे, जेको मूं सम्झो उहो इहो ई आहे। टी ॻाल्हि, अली अमीन गंडापुर जेके हणे पियो बगलियूं ऐं त हाणे हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो, उनखे ख़ुदि इहो उहिदो चाहे थो त आउं उन ते अञा 4 साल रहां, ऐं उहो इहे पॉसिबल ई न आहे त हू ॿिन्ही धुरनि खे एतमाद में वठे। ॿिन्ही धुरनि खे एतमाद में कीअं थो वठी सघे? हितां बुशरा बीबी आज़ाद थी चुकी आहे, उनखे हक़ीक़तुनि जी ख़बर आहे। बुशरा बीबी जो पुराणो रोल रहियो आहे जेको अली अमीन गंडापुर हाणे बि अदा करे किरदारु। त ही जेको एहतजाज आहे उहो इन सूरत में त कतई कोन। अच्छा, टी ॻाल्हि जेका इन खां अॻु जी ॻाल्हि उहा इहो इमरान ख़ान जो जेको सो जेका स्टेटमेंट जारी थी आहे, मुंहिंजे ख़्याल में अॼु या कल्ह, जेका हुनजे एक्स अकाउंट तां, उन में हुन 9 मई वारनि वाक़िअनि जे हवाले सां हिकिड़ी अजीब मुबहम क़िस्म जी ॻाल्हि कई आहे, पर उनजो नतीजो इहो थो निकिरे त असांजो जहिड़ो करे उन सां को सरोकार कोन्हे, या जेको सो असांजो कुझु मूंखे ख़बर ई न हुई, ऐं अंदरि रोज़ मूंखे रेंजर खणी वई हुई। इहे समूरियूं ॻाल्हियूं मिलाइजनि, जॾहिं सभु मिलाइजनि तॾहिं मां हिकिड़ो नतीजो इहो थो निकिरे त हिननि खे क़तई तौर ते पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो ही जेको सम्झनि था त असां एॾी पार्टी थोरो तस्लीम करे विया आहियूं जो हाणे ही रियासत जेको सो आहे उहो पंहिंजो जेको सो आहे उहो बो कंदी, पंहिंजो हेड बो कंदी, हेठि कंदी, ऐं असां सां मजबूर थींदी। इहा ग़लतफ़हमी ऐं ख़ाम ख़याली आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, हिननि जी पार्टी ख़ुदि अंदरूनी इंतशार जो शिकार आहे, ऐं हिननि 10 दफ़ा इमरान ख़ान खे चयो आहे, बैरिस्टर गौहर अलॻि चयो आहे, अली अमीन गंडापुर चयो आहे, अमीन गंडापुर खे उनजे वज़ीरनि चयो आहे त साईं असीं 5-5 हज़ार किथां माण्हू आणियूं, कीअं पूरा कंदासीं? हीउ जेको सिंध जो सदर चए थो 5 लख, हलीम आदिल शेख खे पुछ तूं इस्लामाबाद या लाहौर पहिरीं घणा माण्हू अची विया आहिनि? हिकु त सिंध जो सदर आहे न, दिल्ली जो सदर 5 लख जी ॻाल्हि करे, अभी सिंध जे सदर खां पुछो त इहे सभु ख़बरूं आहिनि। इहे सभु ख़बरूं आहिनि, ऐं हिकिड़ो ख़ाम ख़याली आहे। और मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे त हू त हुन लाइ इहो आहे त चलो हू हिकिड़े कंहिं ॿिए जान में ॿी कैफ़ियत में हलियो थो वञे, उन जे करे हू ख़बरूं करे थो छॾे। पर ही ॿिया जेके ख़ल्क़ ख़ुदा जी वेठी आहे, उहा माना कहिड़ो नशो थी करे, उहा को उनखे मतिलबु इहे ख़बर कीअं माना उहा हवाल कीअं थी कटे त जेको ज़िले जो सदर चए पियो असीं 5 लख माण्हू सिंध मां वठी वेंदासीं, माना उहो बि टोटल 5 लख हिकिड़ो वॾो फिगर आहे वरी। हा, वॾो अंग आहे। मुंहिंजो मक़सदु इहो जो आउं हिन मामले में उन करे थोरो सीरियस थी वेंदो आहियां जो सभु उबतियूं ख़बरूं आहिनि, ऐं उबतियूं ख़बरूं ॿुधी ऐं असांजे चङनि भलनि दोस्तनि खे मुतासिर थींदो ॾिसूं था त वधीक असीं
परेशान था थियो वञो यार हिननि खे छा थियो आहे, हिते चङा भला हुआ कल त अली अमीन गंडापुर ख़ुदि इन ख़्याल जो आहे पोइ अहिड़ो वे आउट कढिजे ऐं ऐन मुमकिन आहे त उहो वे आउट निकिरी वञे। मिसाल तौर यस बिल्कुलु वे आउट उन जो मिसाल इहो आहे बाबा इमरान ख़ान खे तव्हां जेको सो जेल मां कढो जंहिंमें पियो आहे अडियाला में पियो आहे, तव्हां हुनजे बनीअ गाला हाउस खे करियो जेको छा चवंदा आहिनि हुनखे सरकारी तौर सब जेल करार ॾियो, असीं एतिराज मुलतवी था करियूं। एतिरा कई ऑप्शन आहिनि। हुकूमत जी मजबूरी इहा आहे त हुकूमत का बि हुकूमत हुजे उहा इमरान ख़ान जी बि हुकूमत हुई तॾहिं बि इहो ई चाहींदी हुई, हीअ हुकूमत इहो चाहे थी त सियासी इस्तकाम हुजे। हुकूमत कोशिशि बि कई आहे हिन सां ॻाल्हाइण जी, हाणे बि जेको करे पियो इमरान ख़ान त उहो हुकूमती माण्हुनि सां पियो करे, इस्टेब्लिशमेंट जी ॻाल्हि परे रही आहे। हाणे बि ॻाल्हियूं उन ते आहिनि त ही तमामु हेठिन लेवल ते आया आहिनि। हिननि जेका कमेटी बैरिस्टर गौर ऐं अली अमीन गंडापुर जी कल हुन पाण एडवोकेट इरफान वारे प्रोग्राम इहा ॻाल्हि कई, मूंखे इहा कमेटी असल में हू आहे मिंथ मेड कमेटी आहे जेका फटका लाहींदी वञी हुननि खे यार महिरबानी करियो असीं सभु कुझु मञण जे लाइ तयारु आहियूं, असांजी रुगो ॻाल्हि ॿुधो, असांजी रुगो हितां जान छॾायो बसि। ठीकु माजिद साहब, हाँ इन पान घणो अञा ॻाल्हाए सघियासीं बि, पर हाणे वरी ज़ाहिर टाइम जी हिकिड़ी तक़ाज़ा आहे। अचूं था सिंध में, नो डाउट हिकिड़ो इंतिहाई अहम इशू आहे। मुसलसल को अहिड़ो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर न आहे जिते आईडी को एहतिजाज न थींदो हुजे। सिंधु दरिया वारे केस ते जेके कैनाल कढण वारो मनसूबो ही आणनि पिया, अॼु वरी हिकु भेरो ॿीहर जेको वीडियो बयानु आयो आहे पीपल्स पार्टी जे चेयरमैन जो, उनखे कीअं था ॾिसो? वंस अगेन हिकिड़ो त उन्हनि खे रद्द कयो आहे, ॿियो इहो चयो त ताक़त जे ज़ोर ते जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा मनसूबा मढ़िया विया त उनजा नतीजा ख़राब निकिरंदा। ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ी कमेटी बि ठाही आहे वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हियुनि जे सिलसिले में, इन खे कीअं था ॾिसो अमी त इहो मनसूबो अव्हांखे रद्द थींदे नज़र अचे पियो? नसीर साईं, सभ खां पहिरीं तव्हां चेयरमैन बिलावल भुट्टो खे एप्रिशिएट कंदोसीं ऐं मूं हुनजो जेको वीडियो मैसेज आहे उहो पार्टी जी वेबसाइट ते ऐं जेको एक्स ते मूं ॾिठो आहे, ऐं हिन जो जेको कंसर्न आहे चेयरमैन साहब जो उहो बिल्कुलु सही आहे ऐं हुन जेका ॻाल्हि कई आहे उहा सही आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॿिया जेके दोस्त या त ख़ामोश आहिनि उहे बि ॻाल्हाईंदा, पर अफ़सोस इहो आहे त मां हिकु या ॿ ख़ासि करे उन सां गॾु डॉक्टर नफ़ीसा शाह बि जेका आहे सा उन हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो ट्वीट कयो हुयो ऐं उन में हुन सिंध जो पंहिंजो ख़दशो ज़ाहिर कयो, पर ॿिया वज़ीर बशीर अञा जेके आहिनि से ख़ामोश आहिनि, इन ते ॻाल्हाइनि कोन था। तो बहरहाल जेका सिंध में जेका अनरेस्ट आहे, सिंध में जेको इशू आहे या सिंध में जेके माण्हू परेशान आहिनि, उन जो जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी नोटिस न ॾे त इहो नुक़सानु वरी बि पीपल्स पार्टी खे आहे। सिंध जा माण्हू सम्झनि था, अञा बि उन्हनि जा ख़दशा ज़रूरु आहिनि। बिलावल भुट्टो जो इहो जेको मैसेज आहे इहो इनफ न आहे, इन जी का स्ट्रेटेजी ठहणु खपे, का पॉलिसी ठहणु खपे। ऐं जीअं असांजे दोस्त नसीर मेमून साहिबु चयो त तव्हां वटि असेंबली मौजूदु आहे, तव्हां हुनजे लाइ रेज़ोल्यूशन पास कयो, उहा रेज़ोल्यूशन बि हिकिड़ो सिंध जो मैसेज हूंदो आहे। तो आउं बि इहा डिमांड थो कयां सिंध में घटि तव्हां वटि असेंबली आहे, जेकॾहिं तव्हां चाहियो था इहे 6 कैनाल न ठहनि त घटि में घटि तव्हां रेज़ोल्यूशन त पास कयो। तव्हां कालाबाग डैम जे लाइ रेज़ोल्यूशन पास कंदा हुआ त हाणे रेज़ोल्यूशन पास छो नथा कयो? असां वटि असेंबली मौजूदु आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी अक्सरियत आहे, तो अक्सरियत खे रेज़ोल्यूशन पास करणु खपे। ॿियो मुंहिंजो ख़्यालु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेके सिंध जा स्टेक होल्डर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाइणु खपे त बाबा असां आहियूं, असां इहो कोन कंदासूं, उन्हनि खे एतमाद में वठो। छो सिंध में हिकिड़ी तमामु घणी जेका आहे सा मायूसी आहे ऐं सिंध जे माण्हुनि में तमामु घणो अनरेस्ट इन करे बि आहे जो असां ॾिसूं पिया जंहिं तरीक़े सां हुन सेनेटर साहिबु जेका ॻाल्हि कई आहे, मां उहा बि ॿुधी आहे, उहा बि बेसलेस ॻाल्हि आहे, छो त एतिरो पाणी मौजूदु ई कोन्हे। हू चए थो त जेको ईअं कॾहिं थियो बि न आहे। हू चवंदा त जेके 2 महीना आहिनि उहो जेको आहे सो फिलर जो पाणी ईंदो, छा हर साल जेको आहे सो बारिश पवंदी आहे जो तव्हां फिलर जो पाणी किथां ईंदो? तो इट्स बेसलेस। जेका वज़ीर साहिबु ॻाल्हि कई आहे पावर वारे इहो पंहिंजो मलक साहिबु, इहो बि केॾी माना सिंध सां ज़्यादती कहिड़ी आहे जो सभु जूं सभु एनर्जीज़, सभु जूं सभु रिसोर्सिस सिंध जूं, पर वज़ीर कॾहिं एनर्जी जो मिनिस्टर को सिंध जो थींदो ई कोन्हे, मिनिस्टर पंजाब जा थींदा आहिनि। जीअं असांजा रिसोर्सिस आहिनि, पोइ उहो कोयलो हुजे, उहो पेट्रोल हुजे, उहो गैस हुजे, उहे सभु जा सभु हेॾां हलिया था वञनि। जेका बलूचिस्तान सां कई आहे उहा असां सां आहे। तो मुंहिंजी गुज़ारिश हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत खे उहो पंहिंजे माण्हुनि खे एतमाद में वठनि, का अहिड़ी कमेटी ठाहिनि, रेज़ोल्यूशन पास कनि। वफ़ाक़ सां जी कमेटी सही, उहा वफ़ाक़ सां जेका उहा उन में सीएम साहिबु उन में मौजूदु आहे,
मां उहा कमेटी ॿुधी आहे, उहा कमेटी बिल्कुलु ॾिठी आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके सिंध जा स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे बि एतमाद में वठे न, सही, बाबा असां बिल्कुलु। वेठा आहियूं। जेकॾहिं उते जेको हिकिड़ो तव्हांखे माण्हुनि वोट ॾिना आहिनि 90% या 80%, जेके माण्हू तव्हांखे वोट ॾिना आहिनि तव्हां घटि में घटि उन्हनि खे त एतमाद में वठो, उहे परेशान वेठा आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रोल शुरू थो थिए, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका नवाज़ लीग खां बिल्कुलु ख़ुशि न आहे। हिन खां अॻु में बि जेको आहे सो चेयरमैन साहब हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे, उन में चयो आहे त जेके नवाज़ लीग जेका आहे सा उन असांखे कंहिं ॻाल्हि में एतमाद में कोन वरितो आहे, तंहिंजे करे ठीकु। असांखे तमामु घणियूं रिज़र्वेशन आहिनि। ऐं उन जूं जेके आहिनि से पार्टी जा जेके पंजाब जा माण्हू आहिनि उन्हनि बि उन्हनि ते रिज़र्वेशन कयो आहिनि, जेका मां बि अक्सर ॻाल्हि कंदो आहियां त जेका नवाज़ लीग ॾोकु कंदी। त मुंहिंजे ख़्याल आहे इट्स हाई टाइम फॉर पाकिस्तान पीपल्स पार्टी टू टेक कॉन्फिडेंस द पीपल ऑफ सिंध। सही। इब्राहिम साहब, त इहे जेके बिलावल साहब जा बयान आहिनि, कीअं था ॾिसो इन्हनि जो असरु वफ़ाक़ी लेवल ते केतिरो वरितो वेंदो? हिकिड़ी त वफ़ाक़ सां ॻाल्हाइण लाइ कमेटी बि ठही आहे, हिकिड़ो त इहो इन्हनि जो असरु इन कमेटी जो स्ट्रगल, ऐं ॿियो जेके नथो थिए त छा वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जे विच में कंहिं वॾे टकराव खे थींदे अव्हांखे नज़र अचे पियो, को वॾो टकराव बि थी सघे थो हिन पाणी वारे मसइले खे वठी करे? पहिरीं ॻाल्हि टेक्निकल बुनियादनि ते इन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान में ही जेको जॾहिं खां 91 वारो मुआहिदो थियो, इरसा एक्ट ठहियो, 91 वारे मुआहिदे ते अमल रुॻो इरसा उन जे करे नथी करे जो हू चवे थी त सिस्टम में पाणी 114 मिलियन एकड़ फुट मौजूदु ई न आहे। उन जे करे पाणी जेको आहे उहो मुआहिदे जे इन एक्ट जी पैरा 2 तहत यानी बराबरी जे बुनियादनि ते या जेको हिसो तय थियल आहे सिंध ऐं पंजाब जो उन मुताबिक़ मिलंदो ई न। सही। इन ॻाल्हि खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। इन जे बुनियाद ते सिंध कालाबाग डैम जे ख़िलाफ़ केस विढ़ियो ऐं उन में कामयाबु थी। ही जेके अवामी जदोजहदूं थियूं हुयूं, ही जेके वारनि वारियूं फ़ौजूं निकितियूं हुयूं, वॾनि वारनि वारियूं फ़ौजूं रोडनि ते निकितियूं हुयूं, ही जेका असांजा बुज़ुर्ग सियासतदान रोडनि ते जिन जा पेर पिथूं थी विया हुआ, मार्च कया हुआ, इहो रुॻो इन बुनियाद ते निकितो त इहे जेके शइ इहे ज़ालमाना क़िस्म जा, छाकाणि लोअर रेपेरन हेठि भर वारे माण्हू जो हक़ वधीक हूंदो आहे, ऐं ही उहो ई केस था खणनि न। ही जॾहिं हिननि वटि सैलाब ऐं उहो अचे थो हुननि 3 नदियुनि में, हिननि वटि उहो ई केस खणनि था। पहिरीं ॻाल्हि टेक्निकल बुनियादनि ते इन शइ खे सम्झनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधी माण्हू पीपल्स पार्टी खे जेकॾहिं वोट ॾिए थो त उन वोट में इहो फीडबैक शामिल आहे तूं असांजे हक़नि ते सौदेबाज़ी कॾहिं न कंदी। सही। उहो सौदेबाज़ी यानी असांजे जेका मालिकी यानी वसीलनि ते मालिकी आहे उन जे हक़ ते कॾहिं धाड़ो न हूंदो। इहो पीपल्स पार्टी खे मिलंदड़ वोट में असांजो फीडबैक आहे। पीपल्स पार्टी खे असां सां ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे, सॼी सिंधी क़ौम इन ते मुतफ़िक़ आहे त इहो धाड़ो आहे हिकिड़ो, सिंधु दरिया ते धाड़ो आहे, इहो कंहिं बि क़बूल में कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। असुल मसइलो इहो आहे पीपल्स पार्टी उहो जेको आवाज़ आहे उन खे बिल्कुलु उन ई नमूने होसि ताईं पहुचाए। उन पहुचाइण जा कई अंदाज़ आहिनि, कई रंग आहिनि। जी दोस्त मुंहिंजे ॻाल्हि कई त नसीर साहब जो हवालो ॾेई त सिंध असेंबली और रिज़र्वेशन पास थी सघे थो, वफ़ाक़ खे डायरेक्ट चई सघनि था बाबा ही इशू जेके आहिनि सिंध पंहिंजा कुझु इशू जीअण ऐं मरण जे हवाले सां तय कया आहिनि। माना हिकिड़ा इशू आहिनि जिन ते असांजो जीअंदान आहे, जिन खे सम्झूं था त असांजो उन में सिंध जी वदत, सिंध जो पाणी, सिंध जा वसीला, इहे 3 शयूं ऐं सिंध जी सुञाणप, सिंध जी ॿोली, सिंध जी सकाफ़त, उहे त उन ते कंहिं बि क़िस्म जो कंप्रोमाइज़ थियण न घुरिजे। इहा ॻाल्हि पीपल्स पार्टी खे सम्झणु घुरिजे ऐं हुननि ताईं पहुचाइणु घुरिजे। हू हिकिड़ी जेको हिकिड़े चिताव जी मार आहिनि, हुननि जो बि इशू हुननि सां सूरत हाल तमामु ख़राबु आहे। हू हिकिड़े चिताव जो मार आहे। ही बयान ऐं ही कमेटी ऐं ही वज़ीरनि जी स्टेटमेंट या ही जेको कुझु रद्द अमल ॾेखारे पियो वञे तमामु मुस्बत आहे। इन खे थोरो ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे, अञा वधीक ज़ोर ॾियण जी ज़रूरत आहे। पंहिंजा वसीला उन्हनि जा मालिक पाण ई आहियूं ऐं केरु उन्हनि खे छील नथो रखे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी इब्राहिम कुंवर साहब ऐं माजिद मक़सूद साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं बिल्कुलु ॻाल्हि इहा ई आहे त दरिया ख़ासि तौर ते पाणी खां सवाइ त ज़िंदगी जो तसवुर ई कोन्हे पूरी काइनात में। सो पाणी असांजी ज़िंदगी आहे ऐं जंहिं अंदाज़ सां हीउ केस खयों पियो वञे सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां, असांखे उमेदु आहे त इहो मनसूबो ज़रूरु रद्द थींदो। जेकर नथो थिए त इहो ज़ाहिर आहे वफ़ाक़ जे हवाले सां, वफ़ाक़ जेके इकाइयूं आहिनि, सूबा आहिनि, जे हवाले सां हिकिड़ो
ॾाढो हिकिड़ो ख़तरनाक मनसूबो जीअं माज़ी में कालाबाग डैम आहे, छो अहिड़े क़िस्म जूं रिथाऊं हमेशह जेके आहिनि सो विछोटूं पैदा कंदियूं आहिनि ऐं पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे उहा कंहिं बि सूरत में इनखे बर्दाश्त करणु नथी करे सघे त को अञा वधीक विछोटियूं पैदा थियनि। हीउ वक़्तु आहे माण्हुनि खे, क़ौमुनि खे, सूबनि खे हिक ॿिए जे वेझो आणण जो ऐं अहिड़ी कंहिं बि रिथा खां पासो कयो वञे जंहिंसां अञा वधीक विछोटियूं पैदा थियनि। अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। साईं ॾींदा इजाज़त, हले निगहबान।